Assalamualaikum, welcome back. So in this video we are going to discuss some science questions and their answers. ही उहे सवाल आहिनि जेके तव्हां जे साइंस पोर्शन में अक्सर पुछा वेंदा आहिनि। ईअं चई था सघूं त मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहिनि त काफ़ी, पर मां फ़िलहाल ही 10 तव्हांखे सम्झायां थो, उन्हनि जा आंसर्स ॿुधायां थो। सो सभ खां पहिरियों सवाल आहे पीएच स्टैंड्स फॉर। पीएच लफ़्ज़ जो ज़िक्र तव्हां कॾहिं न कॾहिं ॿुधो हूंदो त इंसान जी एवरेज पीएच केतिरी आहे। सो ही उहा ई पीएच आहे। हिते पुछे थो त पीएच जो फुल फॉर्म छा आहे। पीएच स्टैंड्स फॉर माना फुल फॉर्म छा आहे पीएच जो। त पीएच जो फुल फॉर्म आहे प्रोटीन ऑफ हाइड्रोजन। पीएच स्टैंड्स फॉर प्रोटीन ऑफ हाइड्रोजन। नंबर 2 क्वेश्चन ॾिसूं त स्टडी ऑफ ब्लड। ब्लड जी पढ़ाईअ खे छा चइबो आहे। स्टडी कहिड़ी हूंदी आहे ब्लड जी। सो स्टडी ऑफ ब्लड इज हेमाटोलॉजी। स्टडी ऑफ ब्लड इज हेमाटोलॉजी। नंबर 3 क्वेश्चन आहे द ब्लड इज डिवाइडेड इनटू हाउ मेनी कंपोजिशंस। केतिरा कंपोजिशंस इन ब्लड जा। ब्लड केतिरनि हिस्सनि में विरहायल आहे। सो देयर आर 2 कंपोजिशंस ऑफ ब्लड। नंबर 1 सेल, नंबर 2 प्लाज्मा। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं ही सवाल अचे ब्लड इज डिवाइडेड इनटू हाउ मेनी कंपोजिशंस त तव्हांखे करेक्ट ऑप्शन चूज़ करणो आहे 2। हिकिड़ो आहे सेल, ॿियो आहे प्लाज्मा। नंबर 4 क्वेश्चन आहे द लॉन्गेस्ट सेल ऑफ ह्यूमन बॉडी। इंसानी बॉडी असांजो वॾे में वॾो लॉन्गेस्ट सेल कहिड़ो आहे। सो इंसान जो जेको लॉन्गेस्ट सेल आहे उहो आहे न्यूरॉन। सो सवाल चओ तो द लॉन्गेस्ट सेल ऑफ ह्यूमन बॉडी इज न्यूरॉन। सवाल नंबर 5 आहे परसेंटेज ऑफ प्लाज्मा इन ह्यूमन बॉडी। इंसानी जिस्म में प्लाज्मा केतिरा परसेंट आहे। ही प्लाज्मा साॻी तो ॻाल्हि करे जेका असांजी ब्लड ॿिनि हिस्सनि में विरहायल आहे। हिकिड़े खे असां सेल चवंदा आहियूं, ॿिए खे हिसे खे असां वरी प्लाज्मा चवंदा आहियूं। त पुछे थो त उहा प्लाज्मा इंसानी बॉडीअ में सॼीअ में सॼे जिस्म में केतिरा परसेंट मौजूदु आहे। सो जेका प्लाज्मा असांजे जिस्म में मौजूदु आहे उहा परसेंटेज आहे 55%, 55%। हाणे हिन सवाल खे वरी सम्झूं। परसेंटेज ऑफ प्लाज्मा इन ह्यूमन बॉडी 55%। असांजे जिस्म में जेका रत आहे उहा ॿिनि हिस्सनि में विरहायल आहे। हिकिड़े हिसे खे असां सेल चवंदा आहियूं, ॿिए खे प्लाज्मा चवंदा आहियूं। हाणे प्लाज्मा घणा परसेंट असांजे सॼे जिस्म में सॼी ब्लड में घणा परसेंट आहे। 55%। नंबर 6 क्वेश्चन आहे त परसेंटेज ऑफ वाटर इन प्लाज्मा। हाणे पहिरियां ॻाल्हि खे सम्झो। असां इंसान जे जिस्म में रत मौजूदु आहे। ठीकु आहे। सॼे जिस्म में असांजे में रत सर्कुलेट करे थी मौजूदु आहे। हाणे रत ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकिड़े क़िस्म खे असां सेल चवंदा आहियूं, ॿिए क़िस्म खे असां प्लाज्मा चवंदा आहियूं। हाणे प्लाज्मा जेका मौजूदु आहे असांजे सॼे जिस्म में उहा 55% आहे। मतिलबु ईअं चई था सघूं त सेल्स खां वधीक असांजे जेका रत में शइ मौजूदु आहे उहा प्लाज्मा आहे। छो त उहा सेल खां वधीक आहे। 55% आहे त बक़ाया 45% सेल हूंदा। सो 55% असांजी रत में प्लाज्मा मौजूदु आहे। हाणे प्लाज्मा में बि ॿी शइ मौजूदु आहे। उहा कहिड़ी शइ आहे हिते उहो ई थो पुछे त परसेंटेज ऑफ वाटर इन प्लाज्मा। पाणी जेको प्लाज्मा में मौजूदु आहे उहा केतिरो परसेंट आहे। ठीकु आहे। प्लाज्मा में मतिलबु पाणी मौजूदु आहे त उहो थो पुछे त प्लाज्मा में केतिरो परसेंट पाणी हूंदो आहे। सॼे जिस्म में जेका प्लाज्मा आहे उन सॼे प्लाज्मा में केतिरो परसेंट पाणी आहे। प्लाज्मा में पाणी 92% आहे। ठीकु आहे। परसेंटेज ऑफ वाटर इन प्लाज्मा 92। नंबर 7 क्वेश्चन आहे व्हाट इज ट्रांसपोर्टेड बाय प्लाज्मा। हाणे ही 3 सवाल प्लाज्मा सां रिलेटेड आहिनि। हिन में थो चए त प्लाज्मा जेको जिस्म में मौजूदु आहे रत में उहो ट्रांसपोर्ट छाखे कंदो आहे। मतिलबु ईअं सम्झो ही पोस्ट ऑफिस वारो कमु कंदो आहे। हिन हिकिड़ी शइ खणी ॿिए हंधि पुॼाईंदो आहे प्लाज्मा। वरी हुनखे इन ई सवाल खे ॿिए तरीक़े सां ॾिसूं त व्हाट इज़ दी फंक्शन ऑफ प्लाज्मा। प्लाज्मा जो फंक्शन कहिड़ो आहे या प्लाज्मा छाखे ट्रांसपोर्ट कंदो आहे। इन ॿिन्हिनि जो आंसर हिकिड़ो ई थींदो। सो जेकॾहिं हिन ॿिन्हिनि मां कोई बि सवाल अचे त हुनजो करेक्ट ऑप्शन ही थींदो फूड आर न्यूट्रिएंट्स। जेकॾहिं ऑप्शन हिकिड़ो फूड हुजे तॾहिं बि सही आहे, न त जेकॾहिं न्यूट्रिएंट्स हुजनि तॾहिं बि सही आहे। इहे ॿ ई साॻी ॻाल्हि आहे। हाणे वरी हिनखे ॾिसूं त व्हाट इज़ ट्रांसपोर्टेड बाय प्लाज्मा आर व्हाट इज़ दी फंक्शन ऑफ प्लाज्मा। इन ॿिन्हिनि सवालनि जो हिकु ई जवाबु थींदो फूड आर न्यूट्रिएंट्स। फूड आणो तॾहिं बि सही आहे, न्यूट्रिएंट्स आणो तॾहिं बि सही आहे। नंबर 8 क्वेश्चन आहे द साइंटिफिक नेम ऑफ रेड ब्लड सेल। इंसानी जिस्म में हिकिड़ो त रेड ब्लड सेल हूंदा आहिनि, ॿिया वाइट ब्लड सेल हूंदा आहिनि। सो हिते जेको सवाल पुछियल आहे अठों उहो पुछियल आहे त रेड ब्लड सेल जो साइंटिफिक नालो छा आहे। सो रेड ब्लड सेल जो साइंटिफिक नालो आहे एरिथ्रोसाइट। वरी असां रिपीट था कयूं त सवाल नंबर 8 में पुछियल आहे साइंटिफिक नेम ऑफ रेड ब्लड सेल। रेड ब्लड सेल खे असां RBC बि चवंदा आहियूं, हुनजो शॉर्ट फॉर्म आहे RBC। त उनजो साइंटिफिक नालो छा आहे। सो उहो नालो आहे एरिथ्रोसाइट। हुन खां पोइ नंबर 9 आहे सवाल साइंटिफिक नेम ऑफ वाइट ब्लड सेल। हाणे ही रेड ब्लड सेल हुयो, ही वाइट ब्लड सेल आहे जंहिंजो शॉर्ट फॉर्म आहे WBC। सो वाइट ब्लड सेल जो साइंटिफिक नालो आहे ल्यूकोसाइट।
नंबर 9 क्वेश्चन के वरी रिपीट था कयूंगा साइंटिफिक नेम ऑफ वाइट ब्लड सेल जिन जो शॉर्ट फॉर्म आहे वाइट ब्लड सेल जो शॉर्ट फॉर्म आहे WBC उन जो साइंटिफिक नालो छा आहे ल्यूकोसाइट। नंबर 10 क्वेश्चन है आखिरी क्वेश्चन के था ॾिसूं साइंटिफिक नेम ऑफ प्लेटलेट्स प्लेटलेट्स जो साइंटिफिक नालो छा आहे। सो प्लेटलेट्स जो साइंटिफिक नालो आहे थर्मोसाइट। ठीक है वरी क्वेश्चन के रिपीट था कयूं 10 क्वेश्चन आहे साइंटिफिक नेम ऑफ प्लेटलेट्स प्लेटलेट्स जो साइंटिफिक नालो छा आहे वो आ थर्मोसाइट। हिकड़ी शइ असांखे इन टिनिनि में हिक जहिड़ी थी मिले वो आ साइट साइट साइट। हाणे इहो साइट छा मतिलबु आहे हिन जो हिन जे आख़िर में साइट सभिनीनि में शो आहे। सो इन खे ॾिसूं था त सेल जेको आहे न सेल लफ़्ज़ ओ ही वारो रेड ब्लड सेल वाइट ब्लड सेल सेल लफ़्ज़ खे साइंटिफिकली साइट चइबो आहे। सेल जो साइंटिफिक नालो आहे साइट। एरीथ्रो मतिलबु रेड साइट मतिलबु सेल। हाणे एरीथ्रो असां साइंटिफिकली रेड खे चवंदासीं साइट वरी चयो वेंदो आहे सेल खे साइंटिफिकली। वरी अचो ल्यूको मतिलबु वाइट साइट मतिलबु सेल ल्यूको वाइट साइट सेल वाइट सेल। उन खां पोइ आहे थर्मो थर्मो चयो वेंदो आहे ब्लड क्लॉटिंग के साइंटिफिकली ब्लड क्लॉटिंग के असां चवंदासीं थर्मो साइट मतिलबु सेल मतिलबु ब्लड क्लॉटिंग सेल थर्मो मतिलबु ब्लड क्लॉटिंग साइट मतिलबु सेल। सो उम्मीद आहे हीअ 10 सवाल तव्हांजा कॉन्सेप्चुअली क्लियर थी विया हूंदा ऐं तव्हां नोट बि करे छॾिया हूंदा छो त हीअ रिपीटेड क्वेश्चन अथव हीअ अक्सर टेस्ट में पुछा वेंदा आहिनि। सो जेकॾहिं इन तरह जा ॿिया बि सवाल तव्हां पढ़ण था चाहियो त कमेंट में यस ज़रूरु लिखियो। थैंक यू सो मच।